लुगत जे किताबन में नूर जो मतलब आहे अज़्ज़ाहिरु लिज़ातिही वल मुज़हिरु लिग़ैरिही, जेको खुद रोशन हुजे ऐं ॿिए खे रोशन करे, जीअं ही तव्हां सिज चंड इहे शयूं ॾिसो था। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात खे अल्लाह करीम नूर बनाए करे मोकिलियो। इहो यकीन रखो त मदीने वारे साईं जी असुल खिलकत जेका आहे, पहिरीं खिलकत हबीब करीम जी, उहा रब करीम नूर पैदा फरमायो। इहो सही हदीसुनि मां मुसन्नफ अब्दुर रज़ाक जी उहा हदीस अवां ॿुधी हूंदी, जंहिंमें हज़रत जाबिर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत ज़िक्र थियल आहे। उन महबूब करीम खां पुछा कई हुई त या रसूल अल्लाह, पहिरीं पहिरीं शइ जेका अल्लाह करीम सभिनी शयुनि खां अव्वल ख़ल्क़ी उहो छा आहे? मदीने वारे साईं उन खे ॿुधायो त सभिनी शयुनि मां पहिरीं पहिरीं अल्लाह करीम तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर मां पैदा फरमायो। या जाबिर, इन्नल्लाह ताला खलक क़ब्ल अल अशियाए नूर नबीक मिन नूरिही। इन लफ्ज़न में ज़िक्र थियल आहे त सभ खां पहिरीं पहिरीं अल्लाह करीम पूरी कायनात में सैयदना मुहम्मद करीम जो नूर ख़ल्क़ियो। हाणे थोरो तवज्जो कजो। असां अहले सुन्नत व जमात असांजो अक़ीदो इहो आहे त मदीने वारे साईं जी ज़ात रब करीम नूर पैदा फरमाए। समझो था? माना हबीब करीम जी ज़ात खे अल्लाह करीम नूर पैदा फरमायो। ऐं वरी ॿी धुर वारा उहे छा था चवनि? उहे चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात नूर नाहे, पर हिदायत जो नूर चइजे। इस्लाम जेको रोशनी आहे उहो खणी आयो। इन हिसाब सां नबी करीम खे नूर चयो वियो आहे। बाक़ी ज़ाती नूर कोन्हे को। हबीब करीम जी ज़ात में सरापा मुजस्सम जीअं नूर हुजे ईअं कोन्हे को। पर असां उन्हनि जी ॻाल्हि कयूं था जेके मुस्तफ़ा करीम जा शागिर्द सहाबी जिन ॻाल्हि कई आहे त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात खे उन्हनि कीअं ॾिठो, उन्हनि छा सम्झो इन्हनि ॻाल्हियुनि मझां। पहिरीं त इन्हीअ लफ़्ज़ मुबारक जेके मूं तिलावत कया, इन्ही जो तफ़सीर तव्हांखे हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो ॿुधायां त जीअं ॻाल्हि पक्की पुख़्ती थी वञे। छो त इन ते बि एतिराज़ हूंदो आहे त इन नूर मां मुराद छा आहे। के चवंदा आहिनि त नूर किताब खे ई सॼो वियो आहे, ॻाल्हि साॻी आहे। पर ॾिसूं त रसूलुल्लाह जे सहाबनि इन नूर मां मुराद छा ॿुधाई आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जंहिंखे तर्जुमानुल क़ुरान चयो वेंदो आहे, क़ुरान करीम जो मुफ़स्सिर, बल्कि मुफ़स्सिरनि जो रईस चइजे त वधा कोन्हे को। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो प्यारो सौट आहे। हज़रत अब्बास साईं नबी करीम जो चाचो आहे। उन्हीअ जो फर्ज़ंद अर्जमंद एॾो त क़ुरान करीम जे तफ़सीर जो माहिर हुयो। पर इहे मेहरबानियूं, इहे दुआऊं सभु मुहम्मद करीम जी ज़ात जूं खेसि मिलियल हुयूं। चओ सुभान अल्लाह।
हबीब करीम होने जे लाए दुआ घुरी अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब व तअवील। या रब करीम इब्ने अब्बास के किताब जो इल्म अता फरमाए, तावील जो ने के इल्म अता कर। हजरत अब्दुल्लाह इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा इन्हन लफ्ज़न जे तफसीर में तफसीर जलालैन जेको हर मकतब फिक्र जे सभनी आलिमन वट पढ़ायो वेंदो आहे, उन तफसीर में हजरत अब्दुल्लाह इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जो वो तफसीर जिक्र कयल आहे, क़द जाअकुम मिनल्लाहि नूर, तहकीक तव्हांजे अल्लाह जे तरफा नूर आयो। इब्ने अब्बास साईं तो फरमाए अन्नूर हुआ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन जाए ते अल्लाह करीम जेको नूर जो लफ्ज़ इरशाद फरमायो आ, इन नूर मा मुराद सैयदना मुहम्मद करीम जी ज़ात आहे। हबीब करीम नूर असल खिलकत मुस्तफा जी नूरा। वो असांजो अकीदो इए थोड़ा ही आ तो वो बशर आहे ही कोन, समझो पिया, इहो भी असांजो अकीदो आ। त जॾहिं रब करीम मेहरबानी फरमाई असां इंसानन जी हिदायत जे लाइ, जॾहिं रब करीम महबूब खे असां ॾे मोकिलियो तॾहिं इंसानी लिबास पाराए करे मोकिलियो। सुभान अल्लाह चलो। सैयदा आमिना साइण खे एड़ो हसीन बच्चो ॼाओ त माना इंसानी लिबास पाए करे दुनिया जहान में तशरीफ फरमा थियो। पर रब करीम इंसानी लिबास पाराए दुनिया में मोकिलियो तॾहिं बि गौर जी ॻाल्हि इहा आहे, जॾहिं न मदीने वारो साईं दुनिया में तशरीफ फरमा थियो, उन टाइम ते अम्मड़ आमिना साइण कहिड़ी ॻाल्हि कई, अगरचे अल्लाह करीम इन नूर ते इंसानी पर्दा पाराए करे दुनिया जहान में मोकिलियो तॾहिं बि अम्मड़ साइण ॾिठो मक्के पाक जी सरजमीन तां अम्मड़ आमिना साइण शाम जा मुल्क नूरानियत में चिट्टा ॾिठा। सुभान अल्लाह चओ। एतरी त रोशनी थी जो अम्मड़ साइण मक्के पाक में मौजूद आहे। हबीब करीम मक्के पाक में ॼावा, पर इन जाए तां हाणे किथे रही मक्के पाक जी सरजमीन, किथे शाम जा महल, समझो पिया। इएं समझो त सवे मैलन जो फासलो, इन में विच में जबल भी हूंदा, इमारतूं भी हूंदियूं, वण भी हूंदा, पर नूरानियत एतरी हुई जो इन्हनि सभिनी खे विचां ख़त्म करे सैयदा आमिना साइण फरमाए थी मूं शाम जे मुल्क जा महल ॾिठा ऐं उतां ई जे ॾाचुनि जूं ॻिचूं बि ॾिठियूं जेके चरन पयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा मदीने वारे साईं जे नूरानियत जी अज़मत हुई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया जहान में कदम रखियो, अम्मा आमिना साइण रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए खरज मिन्नी नूर। आमिना साइण इए कोन फरमायो त मूंखे बचड़ो ॼाओ आहे, पर अम्मड़ साइण फरमायो त मूं मझां नूर आयो आ। ज़ोर सां जो सुभान अल्लाह।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमर सान शाहिदी दिनी दुनिया जहान में नूर आयो आहे एतरी त नूरानियत थी वई आहे जो शाम जा महलात चिट्टा ॾिठा आहिनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया जहान में कदम रखियो उन टाइम ते मके पाक जी सरजमीन ते एतरी त नूरानियत थी वई आहे ये आसमान जा जेके सितारा आहिनि ॾिठो आहे उन टाइम ते जेके औरतूं आहिनि मर्साण जी ख़िदमत में चवनि थियूं त एतिरी त नूरानियत थी आहे एतिरा त शुआ थिया आहिनि असां महसूस कयो त ही आसमान जा जेके सितारा आहिनि इहे बि ज़मीन जे वेझो आया सुभान अल्लाह महबूब करीम जी तशरीफ आवरी अल्लाह करीम जी हिकड़ी खास मेहरबानी हुई ऐं खुदा तो जाने जॾहिं न हबीब आयो उन टाइम ते रब करीम एतिरियूं त ख़वार के आदात उहे निशानियूं दुनिया में ॾेखारियूं जो अकुल हैरान आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जहान में अञा कदम रखियो कोन्हे को तवज्जो आहे सुभान अल्लाह मोहब्बत सां जो हबीब अञा दुनिया में कदम न रखियो आहे त अॻ में जेके मेहर जा मींह रुकियल हुया छो त कॾहिं बि अल्लाह शल पनाह में रखे नाफरमानी थींदी गुनाह थींदा त रब करीम नाराज थी करे रहमतुनि जा मींह रोके थो छॾे या मुद्द खां पोइ ते थी वञनि वो समझो था त ॾुखियाई कहिड़ी थींदी आहे रब शल पनाह में रखे छो त ही बरकतूं जेके बि आहिनि ज़मीन सावा सला फुटाए अनाज फुटन गाह फुटन ये सभई आसमान वारे मींह जूं बरकतूं आहिनि समझो था मुद्द खां थोरो बि मींह पोइ थी वञे रब शल रहम करे सला श्री मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या नारे तकबीर नारा सभी लग रहा नारे तकबीर हिकिड़ो हथ मथे कयो नारे तकबीर नारे रिसालत ॿई हथ मथे नारे रिसालत नारे तहकीर नारे पीर नारे विलायत नारे विलायत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं आया उन टाइम ते अल्लाह करीम उहे रहमतुनि जा मींह वसाया जो अॻ में माण्हू बुखुनि ते मरी रहिया हुया हाणे अल्लाह करीम रिज़्क़ जी फरावानी करे छॾी आहे जंहिं रात मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया जहान में तशरीफ़ फरमा थिया अल्लाह करीम जानवरनि खे ज़बानूं ॾेई छॾियूं आहिनि उन्हनि पंहिंजे ज़बानुनि में ॻाल्हायो आहे सभिनी हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि मवाहिबे लदुनिया में इमाम कुस्तलानी रहमतुल्लाह तआला अलैहि ॿियनि बुज़ुर्गनि सभिनी इहो ज़िक्र कयो आहे इमाम ज़ुरकानी ज़िक्र कयो आहे उन टाइम ते अल्लाह करीम अहिड़ी त मेहरबानी फरमाई जो जानवरनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई करे सभिनी हिक ॿिए खे ॿुधायो त अल्लाह जी मेहरबानी थी वई आहे दुख डोलावा दूर थी वया हाणे रब करीम जा रहमतुनि जा मींह बुठा आहिनि त हाणे बहारूं ई बहारूं हूंदियूं अॻ में दुनिया में छा थींदो हुयो ईरान जी सरज़मीन ते माण्हू
बाहि जी पूजा कंदा हुया समझो पिया 1000 सालन खां किताबन में ईंदो उते बाहि हिकड़ी बरंदी रहंदी हुई माण्हू उन जी पूजा कंदा रहंदा हुया वॾो काठ उन जे लाइ गॾु थींदो हुयो ऐं पोइ माण्हुनि जी ड्यूटी हुई त कॾहिं बि मिंट जे लाइ बि उनखे विसामण न ॾियनि छो त हू उन जी पूजा कंदा हुया उन्हनि खे पंहिंजो माबूद सम्झंदा हुया पोइ जंहिं राति न अम्मा आमिना साईं जो लाल आयो नबूवत जो ऐलान त थियो 40 सालन जी उम्र में समझो था पर जॾहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जहान में कदम मुबारक रखियो उन रात में इहो जेको 1000 साल खां वठी करे बाहि जो मच भरी रहियो हुयो हबीब जे अचण सां यकायक बाहि विसामी वई जंहिंजी पूजा कई वेंदी हुई उते केतिरा ई माण्हू हैरान थी विया त हिनखे थी छा वियो जे करे या बाहि विसामी वई आहे पर इहो दुनिया खे ॿुधाइणो हुयो त उहा ज़ात अची वई आहे जेका शिरक कुफर जी पाड़ी पटे छॾींदी सुभान अल्लाह हबीब जा आशिक़ो अलाए केतिरियूं ख़राबियूं महबूब जे अचण खां अॻु में दुनिया में हुयूं पर महबूब करीम आया त उहे केतिरियूं ई ख़राबियूं मिटिजी वयूं महबूब जे अचण सां ई मेहर जा मींहं उठा रब करीम करम नवाज़ियूं कयूं जीअं हाजी साहिब गुलाम नबी महेसर फरमायो ॿुधंदव त सुभान अल्लाह हथ मथे करे फरमाए थो सुकल सरज़मीं ते सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा सभई चओ सुभान अल्लाह सुकल सरज़मीं ते सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा वरी पोए सुहणे दिलदार वांगे न दिलदार ईंदा दुनिया में दोबारा अगे धन धनार सभिन जामरन प्या न हो गाह पानी न चांगा चरन प्या न चांगा चरन प्या अची जूए में वियो अहिड़ो जवान आहे अची जूए में वियो अहिड़ो जवान आहे मिठा मिंट में थिया खटा खूह खारा सुकल सरज़मीं ते सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां एतिरी रब करीम मेहरबानी फरमाई ऐं महबूब जे अचण खां अॻु में सालन जा साल कॾहिं इहे रहमतुनि जा मींहं रुकिजी वेंदा हुया हज़रत ख़ब्बाब बिन अरत रज़ियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए हिकिड़े भेरे मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में रात जे टाइम ते अची करे हाज़िर थियुसि ॾिसां त अल्लाह जा महबूब नमाज़ में बीठा आहिनि रात जो टाइम हुयो
महबूब नमाज में हुया ऐं सच ॿुधायां न जरूर अल्लाह जो शुक्र जो ही खर्च थन था खैर खैरातूं कयूं था इहा भी ईमान जी निशानी आहे मदीने वारे साईं सां मोहब्बत जी हिकड़ी निशानी समझो पिया पर महबूब जेके हिन उम्मत सां एहसान कया मुसलमान भा कॾहिं उहे भी याद कर समझो पिया सुभान अल्लाह मदीने वारे जी जिंदगी जे कॾहिं ॾिसूं कीअं न हबीब करीम हिन उम्मत जे लाइ रोई करे रातियूं जागी गुज़ारी समझो पिया इमाम बुसीरी तो फरमाए ज़लम तो सुन्नत मन अहिया ज़िलाम इला अनिश्तकत क़दमाहु दुर्रमियों वरमी चवे तो मोन ये ज़ात जो रस्तो छॾे ॾिनो जंहिं ऊंदाहियूं रातियूं जागी करे रोशन कयूं आहिनि एतिरो त महबूब करीम रब जी बारगाह में बीही करे रोई करे रब करीम खे रिझाइण जे लाइ कोशिशूं कंदा हुया सॼी सॼी राति बीही वञण कदम मुबारक सुजी पवंदा हुया एसि ताईं जो ख़ुदि रब करीम इरशाद फरमायो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव इनक़ुस मिन्हु क़लीला ऐ चादर ढकींदड़ हबीब रात जो उथी जरूर इबादत कर अल्लाह जी बारगाह में बीह जरूर पर सॼी रात तो बीही इएं न कर रात जो थोरो हिस्सो बीह अधु बीह या उन खां अञा घटि कर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन जे बावजूद बि उम्मत जे लाइ जागी रातियूं रोशन कयूं सुभान अल्लाह हज़रत ख़ब्बाब साईं तो फरमाए मां बीठुसि ॾिठम ओचितो महबूब नमाज में मशगूल आहिनि चयम त अॼु वाह जो मौक़ियो आहे हबीब जा दीदार भी पिया थींदा खिदमत भी थी वेंदी तलवार खणी करे मां चौकीदार बणजी बीही रहा दरबान हुजा खिदमत भी थी वेंदी ऐं महबूब जा दीदार भी कंदो रहंदुसि खुदा तो जाने पूरी जिंदगी केर समय हज करे केतिरियूं ही नमाज़ूं पढ़े केतरा रोजा रखे जिहाद में गुजारे पर जहन ईमान सां महबूब जी हिकड़ी झलक ॾिठी सुभान अल्लाह जो ज़ोर सां ये इबादतूं रियाज़तूं केतिरियूं भी हुजनि उन हिकड़ी झलक जे दीदार खां वधीक अज़मत वारियूं नाहिनि ज़ोर सां जो सुभान अल्लाह तॾहिं असां सुन्नी मुसलमान इहो ई चवंदा आहियूं कुछ भी हुजे हबीब करीम जे सहाबीअ जो नालो खजे तो उते असां जा कंध झुकी सुभान अल्लाह सुभान अल्लाह चो मता केर सहाबन जी बेअदबी करे माअज़ अल्लाह ऐं पोइ वरी तूं ते यारियूं मल्हाईंदो रही न
जेको महबूब जो नाहे उन जे यारन जो नाहे सो असां जो बि नाहे। सुभान अल्लाह हथ मथे करे कहिड़ा सहमत आहियो ॿुधायो। सुभान अल्लाह अला विलायत जो नारो ज़ोर सां गॾिजी लॻायो। अल्हम्दुलिल्लाह इहो अक़ीदो असांखे हज़रत रोज़े धणीअ सेखारियो। सहाबी जॾहिं महबूब जो हुजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो लौ अन्न अहदकुम अनफक़ मिस्ल उहुदिन ज़हबन लमा बलग मुद्द अहदिहिम वला नसीफहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तसुब्बु असहाबी मुझे सहाबन के घट वध न ॻाल्हाईंदा कयो जिन भी ईमान सां मुंहिंजी ज़ियारत कई आहे उन जो ख़ात्मो भी ईमान ते थियो आहे उनखे सहाबी चइबो आहे। हबीब फरमायो त मुंहिंजे सहाबन खे घट वध न ॻाल्हायो इन जे करे जो हिकिड़े पासे तव्हां मां केर बि उहुद जबल जेतिरो सोन अल्लाह जी राह में ख़र्च करे ऐं ॿिए पासे मुस्तफ़ा करीम जो सहाबी हिकिड़ो अधु टोयो बि ख़र्च करे कणक जो जवन जो तॾहिं बि तव्हांजो उहुद जबल जेतिरो सोन उन जी अज़मत खे नथो पहुची सघे। चो सुभान अल्लाह। तंहिंजे करे कुझु बि थी वञे अॼुकल्ह इहो फितनो बि आम आहे छो त सोशल मीडिया ही मोबाइल बम हर कंहिं सां गॾु आहे। ख़ुदा ॼाणे केॾीमहिल थो फाटे रब शल रहम करे कॾहिं को इंजीनियर अची करे को ॿियो को दीन जी तशरीह कंदो अहिड़ियूं ई हालतूं थींदियूं। तंहिंजे करे सोशल मीडिया तां दीन कोन सिखबो दीन सिखबो त हज़रत रोज़े धणी जे दर तां सिखबो। नारो लगायो तो गंजी करे लगा समझो बयान। हबीब करीम जा प्यारा उम्मती हो अर्ज पे कयम तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी उन्हनि जी अज़मत पंहिंजी जाइ ते जॾहिं सहाबीअ जी ॻाल्हि अचे त उते अदब एहतराम में असां जूं दिलियूं झुकी पवनि। सुभान अल्लाह चओ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा यार जेके आहिनि हाजी साहिब फरमायो महबूब मिठे जे प्यारन जी असां गोले लधी पाक गली चश्मन ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी तो फरमाए मां बीही रहियो आहियां तलवार खणी करे मुस्तफ़ा करीम नमाज पढ़ी रहिया आहिनि जॾहिं महबूब करीम बीठा हुया एतिरो त क़याम डिघो थी वियो मूं सम्झो त शायदि रुकू कोन कंदा। वरी जॾहिं हबीब करीम रुकू कयो आहे इहो रुकू बि एतिरो त डिघो थी वियो सम्झम त शायदि रुकू खां मथे कोन उथंदा। वरी बीठा त यको बीही रहिया वरी सजदे में विया एतिरो त सजदो डिघो थियो मूं सम्झो त शायदि सजदे मां मथे कोन उथंदा। ईअं सॼी राति मदीने वारे जे 2 रकातुनि में गुज़री वई। पोइ जॾहिं हबीब फारिग थिया ऐं इहो आलम छा
सुभान अल्लाह चो रब सां राज न्याज जूं ॻाल्हियूं हुजन उहा इश्क वारी निमाज़ हजरत रोज़े वारे फरमायो त आरिफन जी निमाज़ रब करीम जे दीदार जे शौक़ जी हूंदी आहे जो बिया कंहिंजी निमाज़ आरिफन जी निमाज़ अल्लाह जे दीदार जे शौक़ में हूंदी आहे हाणे अंदाज़ो लगायो आरिफ बाने जी निमाज़ इहा आहे त पोइ नबियन जी निमाज़ छा वरी ॿिया जेके नबी आहिनि उन्हनि जी निमाज़ जी अज़मत छा हूंदी ऐं पोइ जेको सभिनी नबियनि जो इमाम ऐं ताजदार आहे जेको अल्लाह जो महबूब आहे अंदाज़ो लगायो त उन जी निमाज़ छा सुभान अल्लाह हबीब करीम खां अर्ज़ कयमि त या रसूल अल्लाह एॾी निमाज़ ॾिघी पाण करीम ने फरमायो त हाउ इहा शौक़ जी निमाज़ ऐं रब करीम खे कुछ अर्ज़ कयमि हबीब फरमायो त कुछ अर्ज़ रब मनी वरता कंहिंखां जवाब बि ॾेई छॾियो कहिड़ा या रसूल अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब करीम जी बारगाह में अर्ज़ कयम त या रब करीम क़यामत ताईं हिन उम्मत जे नाफरमाननि जे करे नाराज़ थी करे मेहरबानी कजा कॾहिं इन्हनि ता रहमत जा मींहं वसाइण बंदि न कजा रब करीम फरमायो कबूल वरी अर्ज़ कयम त या रब करीम ये मुंहिंजी उम्मत जेका बि आहे क़यामत ताईं ॿियनि जे हथां या कॾहिं क़त्ल न थिए दुश्मन अची करे हिननि खे हलाक न कनि जेका मुंहिंजी उम्मत आहे कॾहिं यहूदी गॾिजी करे हिननि खे तबाह न कनि ईसाई गॾिजी करे हिननि खे मुकम्मल तौर ते तबाह न कनि हिंदू हुजनि गैर मुस्लिम मजूसी हुजनि केर हुजनि सभई गॾिजी करे हिन उम्मत खे नुक़सान न पहुचाए सघनि अल्लाह करीम फरमायो त हे महबूब इहो अर्ज़ बि क़बूल आहे वरी अर्ज़ कयम त या रब मेहरबानी कर ही पाण में बि विढ़नि न हिक ॿिए खे क़त्ल न कनि रब करीम फरमायो त इहो अर्ज़ छॾ समझो पिया इहा ॻाल्हि रब करीम पाण में जेके मसइला आहिनि इन्हनि जी ॻाल्हि रब करीम फरमायो त इहो सवाल न कर पर मदीने वारे साईं जी जंहिं तालीम पढ़ी सिखी खुदा जो कसम महबूब फरमायो त मोमिन सादो हूंदो आहे सिधो हूंदो सुभान अल्लाह चओ छा हूंदो आहे मोमिन सादो हूंदो हुन में के चालाकियूं ऐं जेके रंग ढंग हूंदा आहिनि उहे मोमिन में कोन हूंदा सिधो हूंदो सादो हूंदो कंहिं जे करे उन्हीअ सां दोखो कयो तॾहिं कॾहिं ठगिजी बि वेंदो ॿिए कंहिंखे दोखो कोन ॾींदो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती बाक़ी चालाक इहे बाज़ियूं इहे जेके बि आहिनि इहे मोमिन में कॾहिं कोन हूंदियूं हबीब करीम दुनिया जहान खे अमन सेखारण आया सुभान अल्लाह चओ
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ मुबारक आहिन अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। हबीब करीम फरमायो मुसलमान वो आहे जंहिंजी ज़बान ऐं हथ खां ॿिया मुसलमान सलामत रहनि। मुसलमान कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदो, रब शर पनाह में रखे। अॼुकल्ह जूं जेके हालतूं आहिनि रोडनि रस्तनि ते फुरनि में अलाए छा नुक़सान थी रहिया आहिनि, क़त्लो गारत गरी थी रही आहे। ज़रे ज़रे जी जेका बि मिल्कियत आहे जायदाद आहे उन्हनि में अलाए छा ज़ुल्म थी रहिया आहिनि। सगा भाउर हिक ॿिए खे क़त्ल ताईं पहुची वञनि था। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो मुस्तफ़ा करीम जो इहो तरीक़ो कोन्हे को। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी उम्मत खे इहो सेखारियो। हिकिड़े भेरे हबीब करीम फरमायो हिकिड़े टाइम ते हिकिड़ो कुत्तो तड़पी करे उन में जॾहिं मिटीअ खे चक हणी रहियो आहे उतां ई हिकिड़े शख़्स जो गुज़र थियो आहे। ॾिठाई त कुत्तो आख़िरी पसान में मिटी खाई रहियो आहे, तड़पी रहियो आहे। उन वटि ॿियो त को थाम कोन हुयो। वियो वञी करे पंहिंजे मोज़े में जुतीअ में पाणी भरे अची करे कुत्ते खे पियारियाई। कुत्ते जी जान बची पई। मदीने वारे फरमायो त रब राज़ी थी करे उन खे जन्नत अता करे छॾी। हबीब दीन इहो खणी आया, अमन सलामती मुस्तफ़ा करीम जो सुहिणो सबक आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो महबूब बेशक सरापा नूर मुजस्सम आहिनि। रब करीम जी असुल खिलकत सहाबी सगुरा खोड़। हज़रत अबू हुरैरा साईं खां पुछंदो महबूब जा तो दीदार कया तो कीअं ॾिठो? अबू हुरैरा साईं तो फरमाए मिशकात शरीफ में हदीस मौजूद आहे, तिरमिज़ी शरीफ में अबू हुरैरा साईं फरमायो मा रअयतु शैअन अहसन मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कअन्नमा शम्स तजरी फी वजही। मूं महबूब खां वधीक सुहिणो को ॾिठो ई ईअं लॻंदो हुयो ॼण त सिज हबीब जे चेहरे में हली रहियो। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हज़रत बीबी रुबैया बिन्त अफ़रा रज़ी अल्लाह तआला अन्हा वॾी उमिरि जी अमड़ आहे। हबीब करीम विसाल फरमाए विया। नौजवान ताबई सगोरा उहे अची करे पुछंदा हुया त अम्मा दे ख़बर छा तो महबूब जा दीदार कया? अमड़ फरमाईंदी त हाओ बच्चा मूं दीदार कया। चई दे ख़बर हबीब करीम खे तो कीअं ॾिठो? वाह हज़रत बिन्त अफ़रा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाईंदी हुई ऐ ॾिसण वारा लौ रअयत रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लरअयत शम्स तालिआ। जेकॾहिं तूं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी हा जीअं जो तुंहिंजी महबूब जे चेहरे ते नज़र पवे हा त तूं ॾिसी करे ईअं चई वठी हा त ॼण त ही त को सिज उभरियो पियो आहे। एॾो हबीब जे चेहरे हुस्न जमाल में एतिरो शुआउ हूंदो हुयो। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा तो फरमाए त महबूब जे चेहरे मुबारक मां ईअं नूर जूं लाटूं निकिरंदियूं हुयूं
कान इज़ा सुर्र इस्तनार वजहुहु कअन्नहु क़ितअतुम मिनल क़मर। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी प्यारे सौट बयान कयो त मदीने वारा साईं जॾहिं न ख़ुश थींदा हुया त महबूब जे चेहरे मां नूर जूं इएं लाटूं निकिरंदियूं हुयूं ॼण त को चंड रोशनी करे रहियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। इएं महबूब जी ज़ात बि नूर आहे। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो हबीब करीम नूर मुजस्सम हुया पर दुनिया जहान में जेके मेहरबानियूं खणी आया उहे बि अण खुट आहिनि। आख़िरी मां तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ो वाक़ियो पेश कयां। सरासरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या सभई मोहब्बत सां पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात दुनिया जहान में एतिरियूं त बरकतूं ऐं अज़मतूं खणी आया जो मुस्तफ़ा करीम जी बारगाह में जेको बि आयो हबीब करीम वटां कुझु जेकॾहिं हासिल करण आयो आहे ख़ुदा थो ॼाणे त मुस्तफ़ा उन्हीअ खे रंग लॻाए छॾिया आहिनि। सहाबी जेके आया अबू बकर सिद्दीक खे ॾिसो, उमर फारूक, सोने उस्मान गनी, सैयदना हैदर करार, इन्हनि जे ज़ातुनि खे ॾिसो ऐं ॿिया सहाबी जेके आया उन्हनि सां जेके मेहरबानियूं थियूं उहे ॾिसो। हिकिड़ो भेरो हज़रत उतबा बिन फरकद अस्लमी रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हें पंहिंजी ज़िंदगी मुबारक में शादियूं कयूं। तक़रीबन 4 शादियूं उन वटि हिक वक़्तु हुयूं। छा कंदियूं हुयूं उहे सगोरियूं अरबन में हूअं ई अॼु ताईं खुशबू जो रवाज। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब जी सुन्नत जी बरकत भी आहे। सुभान अल्लाह। हबीब करीम जो जिस्म मुबारक भी अल्लाह करीम खुशबूदार बनाए। सुभान अल्लाह। पर इन जे बावजूद भी महबूब जी सुन्नत आहे पाण खुशबू लगाईंदा हुया। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ये सहाबी सगोरे जूं 4 शादियूं। हर का औरत पंहिंजे पंहिंजे वक्त में पंहिंजे मुड़स खे खुश करण जे लाइ खुशबू आलीशान लगाए त जीअं महबूब जो सहाबी हज़रत उतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जीअं ई घर में अचे हिक ॿिए जी रीस में वधीक उम्दी खुशबू हथ करे उहा सगोरी लगाईंदी हुई त जीअं उतबा साईं जीअं जो मुंहिंजे घर में अचे त खुश थी वञे अहिड़ो त राज़ी थी वञे जो वध में वक़्त मूं वटी वक़्त गुज़ारे। सुभान अल्लाह। जीअं औरत जी तबीयत में रीस आहे सुभान अल्लाह। वो सभई ईअं कंदियूं हुयूं। पर मज़े जी ॻाल्हि इहा केतरी भी केर उम्दी खुशबू लगाए घर सजो हुबकारियल हुजे खुशबू सां पर जियां उतबा साईं पहुचे अखियूं सभई खुशबू मगलूब थी वञन सजे घर में खुशबू गालिब अचे त हज़रत उतबा जी। सुभान अल्लाह। हैरान थी वयूं
ही अलाई किथां तो खुशबू हथ करे कहिड़ी लॻाए सुभान अल्लाह हिकिड़े भेरे सभिनी गॾिजी करे पुछा कई ॾियो ख़बर अव्हां या खुशबू किथां आणींदा आहियो हज़रत उतबा साईं फरमायो त तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां त खुशबू आऊं कोन लॻाईंदो आहियां सुभान सम्झो था अल्लाह पोइ हीअ खुशबू किथां आई आहे हज़रत उतबा बिन फरकद रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे ॿुधायो ॻाल्हि असुल ही आहे मां नंढड़ो हुयुसि मुंहिंजी पुठीअ में फुरड़ियूं अची करे निकितियूं हुयूं पुठा मुंहिंजा ज़ख़्मी थी पिया उन टाइम ते मुंहिंजी अमड़ साण छा कयो मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में खणी आई हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक लुआब लॻाए करे मुंहिंजी पुठीअ ते घुमायो उहे फुरड़ियूं त उन वक़्त में ही ख़त्म थी वयूं पर उहा खुशबू जेका मदीने वारे साईं जे लुआब मुबारक सां पियल आहे ज़माना गुज़री विया आहिनि अॼु ताईं उहा खुशबू ख़त्म थियण जो नालो ई कोन थी वठे हबीब जी लुआब मुबारक किताबन लिखियो आहे त इन में रब करीम शिफा भी रखी हुई मिठास भी रखी हुई समझो पिया सुभान माना अल्लाह इएं समझो त महबूब जी लुआब मुबारक जेकॾहिं केरु चूसे त उन खे ईअं लॻंदो ॼण त को मिस्रीअ जो पाणी पी रही आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं इन में रब करीम शिफा भी रखी हुई केर वो आहे न हज़रत अबू राफि हिकिड़ो सहाबी सगोरो आहे खुदा जाने अबू राफि यहूदी हुयो जंहिंखे क़त्ल करण वियो हुयो हज़रत उबैदुल्लाह ग़ालिबन उन जो नालो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हज कंदो हुयो वो यहूदी जंहिं महबूब खे तकलीफ़ ॾिनी पाण करीमन फरमायो त केरु आहे जेको मुंहिंजी मदद करे इन खे वञी करे जहन्नम में पहुचाए सुभान अल्लाह सहाबी सगोरो उथी बीठो अर्ज़ कई त या रसूल अल्लाह इहो कमु मुंहिंजो सुभान अल्लाह देर कई कान सहाबी सॼो प्लान ठाहे करे वॾे महल में मथे रहंदो हुयो उन जे ॾिठई वञी करे वॾा वॾा लोही कड़नि जा दर लॻल आहिनि वॾियूं चौकियूं आहिनि फौज जा पहरा बीठल आहिनि अलाए छा हालत आहे ही सहाबी सगोरो ॿ टे पंहिंजा दोस्त गॾु करे उन जाइ ते वञी करे पहुतो ऐं ख़ुदा जी कुदरत छा त सहाबीअ जे अकुल जी ॻाल्हि आहे चवे थो जिन सिज लथे जो टाइम हुयो सॼो कुझु मूंखे ॾिसणो हुयो त केॾीमहिल थो दरवाज़ो बंदि थिए दरवाज़ो बंदि थो थिए त उन जी चाबी किथे थी रखिजे इहो सभु कुझु मूंखे ॾिसणो हुयो पर इहे सभई ॻाल्हियूं मूं कयूं एॾा ऐलान थियो त दरवाज़ो बंदि थियण वारो आहे सहाबी सगोरो उन टाइम ते ॿियनि सां गॾु लिकी ही बि दाख़िल थी वियो सुभान अल्लाह इन किले में अंदर दाखिल थी वियो सुभान अल्लाह हाणे चई त ॻोल्हियमि त ॾिसां त चाबी किथे थो रखे जो वञा त दर थो खोलियां सुभान अल्लाह उहा चाबी वञी रखियईं उहा ॾिठमि लिकी लिकी इहो सॼो कमु करे छॾियमि राति थी हिकिड़ो भेरो वञी करे हमलो कयमि मथे उन जे महल ते चढ़ी उहो वार खता खाई वियो ऊंदह हुई उन दाऊं कयूं माण्हू पहुची विया वरी मूंखे लिखणो पियो उन खां बाद में राति जे टाइम ते असर जे टाइम ते इंतज़ार कयमि वरी उन खे निंड आई तॾहिं वञी करे उन जे अंदर वञी हमलो करे उन खे क़त्ल कयमि जहन्नम में पहुचायमि सुभान अल्लाह तसल्ली कयमि त जहन्नम में पहुची वियो रसूलुल्लाह जो दुश्मन सुभान अल्लाह पोइ वापसि जीअं भॻुसि
मूं सम्झो त अञा ही मथी जॻह हले पई इएं ऊंदह में हलंदो वञा पेर जो रखियमि त सिधो हेठी मार सुभान अल्लाह टंग टुटी पई अल्लाहु अकबर दिसार खोले करे छिके ॿधी उहा चाबी खणी करे दरवाज़ो खोलियमि ॿाहिरि निकितुसि उन्हनि सहाबनि खे चयमि जेके साथी ॿाहिरि लिकाए विहारिया हुयनि उन्हनि खे ॿुधायमि त मसइलो ही थी वियो आहे टंग टुटी पई सुभान अल्लाह हाणे मूंखे खणो रसूलुल्लाह ताईं पहुचायो त महबूब खे हली करे मुबारक अर्ज़ कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां जो जेको रसूलुल्लाह जो दुश्मन हुजे ईमान जो हक़ इहो ई आहे त उहो ज़िंदह न रहे सुभान अल्लाह सम्झो पिया सुभान अल्लाह ज़ोर सां जो अहिड़ा केतिरा ई वाक़िया आहिनि ऐं असांजा वरी मुस्लमान कलमे पढ़ण वारा हिकिड़े पासे केर गंद पियो खाए गलीज़ ज़बान इस्तेमाल करे रहियो आहे मजाल आहे जो उन जे लाइ को लफ़्ज़ ॻाल्हाइनि न को इदारा उन्हीअ ते को कमु कनि आख़िर छा थींदो मजबूर थी करे माण्हू पंहिंजे हथ में कानून खणंदो उन वक़्त में पोइ सभिनी जूं ज़बानूं खुली पवंदियूं ऐं पोइ चवंदा छा त भई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत बणिजी आया पाण करीमन कंहिंखे ॾुखोयो कोन को पर यादि रखिजा मुस्लमान भाउ मदीने वारे साईं पंहिंजी ज़ात जे लाइ कॾहिं कंहिंखे तकलीफ़ कान ॾिनी पर अल्लाह जे कानून में रसूलुल्लाह सज़ाऊं बि ॾिनियूं आहिनि अल्लाह जो कानून जेको आहे उहो मुस्तफ़ा करीम हुन जूं हदूं बि जारी कयूं आहिनि ही अल्लाह जो कानून आहे त जेको मुस्तफ़ा जे लाइ बेअदबी कंदो उन जी सज़ा क़त्ल ई आहे ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत समझो पिया इहो अल्लाह जो कानून आहे रसूलुल्लाह दुनिया ते आया छाजे लाइ अल्लाह जो कानून नाफ़िज़ करण जे लाइ यादि रखिजो दुनिया में केर कंहिं नबीअ खे ॻाल्हाए वरी उहो जहिड़ो हले माण्हू आङुरियूं खणनि त फिलाणो आहे जंहिं बेअदबी कई इहा ॻाल्हि ठहंदी बिल्कुलु न कॾहिं बि न हबीब जा आशिक़ो अच्छा हज़रत उबैदुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु या अब्दुल्लाह यो सहाबी महबूब जी दरबार में उनखे खणी आया अर्ज़ कई त या रसूलल्लाह कम त करे आयो या पर टंग टुकर थी वई पटको खोले करे इनखे ॿधी आयो आहियां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कुर्बान वञा अॼु बि महबूब जे मदीने पाक में दुनिया इलाज जे लाइ वेंदी आहे सुभान अल्लाह केतिरो बि बीमार हुजे रात जी ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां वेठा हुयासीं महफ़िल में हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंजा गुर्दा फेल थी विया डायलिसिस ते हुयो हो चई त हाणे ज़िंदगी ख़ुदा ॼाणे केतिरी आहे वञा थो तबीब आज़म जी बारगाह में सुभान अल्लाह मदीने तैयबा में वियो ऐं राति ई उतां ई मोटी आयो साईं क़िबला सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी ज़ीद शरफ जी ख़िदमत में उते आयो ॻाल्हि थी साईं हुन खां पुछो त तबीयत कीअं आहे चई क़िबला जेको मामिलो हुयो बसि मदीने तैयबा आयुसि हाणे न का गोरी आहे न को ॿियो कुझु आहे अल्हम्दुलिल्लाह तबीयत बिल्कुलु ठीकु आहे सुभान अल्लाह ज़ोर सां जो सुभान अल्लाह उते वेंदा आहिनि माण्हू इलाज कराइण पोइ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ठीकु आहे टंग सिधी करे हिनखे खोल सुभान अल्लाह
त दुनिया जा सर्जन उहे पंहिंजा पटा कंदा छा कंदा पर ही त सर्जननि जो सरदार सुभान अल्लाह हबीब करीम बस उनखे टंग डिघी कराए हथ सां ईअं झले न को पटो ॿधो न को ॿियो कुझु रुगो टंग सिधी करे हथनि मुबारकनि सां झले लुआब मुबारक इन्हीअ ते चौधारी लॻाए छॾी सुभान अल्लाह ख़ुदा जो कसम आहे सहाबी तो चवे त ईअं उथियुसि ॼण त का टुटल ई कान सुभान अल्लाह अहिड़ियूं बरकतूं मदीने वारो खणी आयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो न वजअलनी मुबारकन ऐनमा कुन मां जिते बि हुजां रब करीम मूं में बरकतूं रखियूं आहिनि ईसा सोणे में बरकतूं आहिनि त उनजे सरदार में कहिड़ियूं बरकतूं हूंदियूं सुभान अल्लाह अल्लाह करीम तव्हां सभिनी खे हमेशह शाद आबाद रखे मदीने वारे जा उर्स जा जेके भी प्रोग्राम हुजन से धाम धूम सां थियनि सुभान अल्लाह इन जे करे त ही जेको महीनो आहे इन ते महबूब जी विलादत जा 1500 साल पिया थियनि सुभान अल्लाह जे करे रैलियूं हुजनि उहे भी धाम धूम सां थियनि दुनिया खे ॾेखारियो त ही आमिना साइण जे लाल जो प्रोटोकॉल सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां जो अल्लाह करीम सभिनी खे शाद आबाद रखे ॿई जहान मोचारा फरमाए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू जा पीरी तो ते सला तो सलाम अर्ज़ करता उम्मती तो ते सला तो सलाम असा रसूलुल्लाह जा जन्नत रसूलुल्लाह जी